जाग फिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे। मरन पयूं मारियूं हिते काबू आहिनि कोट। आव त तुंहिंजे ओट ॾाढनि खे ॾारे विझूं। घड़ियूं के चार घारियूं हलियो वियो। घड़ियूं के चार घारियूं हलियो वियो। हयातीअ खे ॼण आज़ारियूं हलियो वियो। सिभी छा उस्ताद सिभामा, सिभी छा उस्ताद सिभामा, आसमान खे ॼण सितमगर ॾारियूं हलियो वियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जे मज़लूम भाउ राणे खे कमीने कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान घुटा ॾेई मारे छॾियो। हिन खां वधीक रबनि जे मथां क़यामत छा गुज़रंदी। कमीने कमाल ख़ान ना सिर्फ़ मीरा जहिड़ी मज़लूम जे मथां ज़ुल्म कया, पर रबनि जे भाउ मज़लूम राणे खे बि घुटा ॾेई मारे छॾियो। आख़िर कॾहिं कमीने कमाल ख़ान ऐं शैतान ओठे जो इंतकाम ईंदो। आख़िर कॾहिं रबनि इन्हनि बेग़ैरतनि खे ॻिचीअ में सोढ़ो रसो विझी सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं इन्हनि जे मथां कुता बच कराईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान ईमान ऐं इंसाफ़ जो अलम बरदार, उहो बि सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं मुजरिम साबित थी वियो। वाड़े कमीना कमाल ख़ान तुंहिंजी कमीनाइब ऐं ओठे जहिड़ी शैतानी जेकॾहिं कमीनाइब सां गॾु हूंदी त पोइ ॻोठ में अमन कीअं ईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अंत तमामु जल्द थियण वारो आहे। हाणे रबनि खे मीरा बि सॼी हक़ीक़त ॿुधाई आहे ऐं रबनि खे जॾहिं पंहिंजे भाउ राणे जे मौत जी ख़बर पवंदी त ॼण रबनि जे लाइ क़यामत अची वेंदी। हाणे कमीने कमाल ख़ान ऐं शैतान ओठे खे रबनि जे हथां केर बि बचाए कोन सघंदो। हाणे रबनि ऐं पठाणी ॿई भेण भाउ कुल्हो कुल्हे सां मिलाए कमीने कमाल ख़ान खे सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं नेस्तो नाबूद कंदा। इन्हनि जे मथे में मिटी विझी इन्हनि जे मथां कुता बच कराईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। तमामु ज़बरदस्त सिंध जो मेगा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको कुझु ई क़िस्तुनि जो महिमान आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते, जंहिंमें अव्हांजा मनपसंद अदाकार आज़म मेंगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, एस भट्टी, इस्माइल चांडियो ऐं ॿिया केतिरा ई अदाकार शामिल आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसंदा असांजी HD TV YouTube चैनल ते। अल्लाह हाफ़िज़।